औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिकी यौमिद्दीन इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दाल्लीन आमीन। रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल खैर वबिक नस्तईन या फ़त्ताह रब्बि ज़िदनी इल्मा। अॼु पाण सूरह फ़ातिहा जी तिलावत कई आहे। सूरह फ़ातिहा तरतीब जे लिहाज़ खां क़ुरान जी पहिरीं सूरत आहे ऐं नुज़ूल जे हिसाब सां हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते पहिरीं मुकमल सूरत नाज़िल थी। उन खां पहिरीं का बि सूरत मुकमल तौर नाज़िल कोन थी। सूरह अलक़ जूं पहिरियूं 5 आयतूं नाज़िल थियूं, सूरह मुदस्सिर, सूरह मुज़म्मिल ऐं सूरह कलम जूं कुझु आयतूं नाज़िल थियूं हुयूं। सूरह फ़ातिहा जो मतिलबु आहे इब्तिदाई या शुरूआती सूरत। जीअं पाण क़ुरान पाक खे खोलींदासीं त पहिरीं सूरत सूरह फ़ातिहा ई पाण खे मिलंदी। सूरह फ़ातिहा नमाज़ जो लाज़िम हिस्सो आहे। हदीस में चए थो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो, सूरह फ़ातिहा खां बग़ैर नमाज़ न थींदी। ही सूरह फ़ातिहा हिकु जामे ऐं मुकमल दुआ आहे। क़ुरान करीम जी हिकमत जे एतबार सां बुनियादी हिदायत हर इंसान जी दिलि में मौजूद आहे। तव्हां ॾिठो हूंदो ऐं महसूस कयो हूंदो, कॾहिं बि को बि इंसान चाहे उन जो तालुक कंहिं बि मज़हब सां हुजे, मुसलमान हुजे या गैर मुसलमान हुजे, जॾहिं बि उहो गुनाह कंदो या नेकी कंदो, नेकी करण सां हुन जी दिलि में ख़ुशी महसूस थींदी ऐं जॾहिं बुराई कंदो त उन जी दिलि में खुटको ज़रूरु थींदो। दिलि में ज़रूरु सोचींदो त इहो कमु मूंखे करणु न खपे। चलो मुसलमान हूंदो त वरी सम्झ में अचे थो त उनखे पंहिंजे घर वारनि या कंहिं न कंहिं ॿुधायो हूंदो, पर गैर मुसलमान खे उनखे इहो अंदाज़ो किथां थिए। छो जो हदीस में अचे थो, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जॾहिं ॿार पैदा थिए थो उहो फितरतन मुसलमान आहे। यकीनन उहो जॾहिं वॾो थिए थो, उहा जेका फीलिंग्स आहे, एहसास आहे, उनजी दिलि में मौजूद ज़रूरु आहे। उनखे वक़्तन ब वक़्तन उनखे एहसास ज़रूरु थिए थो त मां इन खां बचां, बुराई खां, ऐं नेकी करियां। इंसान जी दिलि में हिदायत हमेशह खां मौजूद रही आहे। अलाह जा किताब, ख़ुसूसन आख़िरी किताब यानी क़ुरान करीम, इंसान जी दिलि खे जाॻाइण जे लाइ आयो आहे। फितरत सलीमा ऐं अक़लमंद इंसान, फितरत सलीम यानी उन जी दिलि सफ़ा साफ़ जेका हुजे, जंहिंमें एहसास हुजे, हिदायत जो तलबगार हुजे, ऐं ॿियो अक़लमंद इंसान, जॾहिं उन्हनि ते हिदायत वाज़िह थी वञे थी त उन्हनि खे लाज़मी आहे त उहो हिदायत क़बूल कनि, न कि पंहिंजी ज़िद, पंहिंजे हसद या कंहिं ॿी वजह जे करे उनखे ठुकराए छॾीनि। फितरत सलीमा ऐं अक़लमंद इंसान ख़ुदि बि कुदरत जी हक़ीक़तुनि खां वाक़िफ़ थी वञे थो। गौर फ़िक्र जे करे यकीनन हू सोचे थो त ही हेॾी वॾी दुनिया ठही आहे, आख़िर को त हिनखे ठाहिण वारो हूंदो। पंहिंजे पाण त काश असां मामूली शइ नथा ठाहे सघूं त दुनिया कीअं ठही हूंदी, ऐं उन दुनिया में मूंखे पैदा कयो अथसि, ज़रूरु मूंखे बि पैदा करण जो हिनजो को मक़सदु हूंदो। जॾहिं उहो इंसान इन ॿिन्ही शयुनि ते थोरो गौर फ़िक्र करे थो त पोइ हू कंहिं न कंहिं रस्ते ते पहुचे थो। ऐं ॿियो, ही जेका असांजी दुनिया जी ज़िंदगी आहे, इहा ई असली ज़िंदगी न आहे। छो जो हर इंसान मरे थो। जे असली ज़िंदगी हुजे त यकीन मरण न घुरिजे, असां हमेशह रहूं। त ज़रूरु हिकिड़ी ॿी बि ज़िंदगी हूंदी जेको असां हिन दुनिया में जेके अमल करियूं था, जेके कम करियूं था, त इन जी सज़ा जज़ा मिलणु घुरिजे। इहे ॿई ॻाल्हियूं जॾहिं इंसान सोचे थो ऐं गौर करे थो त उनखे हिदायत जूं हक़ीक़तूं बि ज़ाहिर थी अचनि। ऐं जीअं मूं पहिरीं हदीस हिकिड़ी बयानु कई, जंहिंमें नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त जॾहिं ॿार पैदा थिए थो त उहो फितरतन इस्लाम ते हूंदो आहे, उहो मुसलमान। ऐं जॾहिं ॿार वॾो थियो, पंहिंजे माहौल में ॾिठईं, वालदेन खे, मिटनि माइटनि खे, आड़े पाड़े में सभिनी खे,
उन्हनि रीतूं रस्मूं रिवायतूं सभिनी खे ॾिसी करे हू वॾो थी वियो। जेसीं ताईं हुनखे शऊर कोन्हे त हू उन ते बिल्कुलु हली बि सघे थो। हाणे जॾहिं हुनखे शऊर आयो, सम्झ वारी हुनजी ज़िंदगी आई, हाणे हुनखे घुरिजे हू तहक़ीक़ करे। जो तक़रीब अलाए केतिरा मज़हब आहिनि, बेशुमार मज़हब आहिनि, सभु त सही कोन हूंदा, हिकिड़ो ई सही हूंदो। रस्तो हमेशह हिकिड़ो ई सही आहे, सभु रस्ता सही न थींदा। उनजी तलाश उनखे लाज़िम थी वञे त उनखे हू ॻोल्हे, ऐं जेकर उनखे ॻोल्हे नथो ऐं बसि अखियूं बंदि करे जिते आहे उन ते ई क़ाइमु रहणो आहे, थी सघे थो दुनिया में त हू कामयाब थी बि वञे, पर आख़िरत वारी ज़िंदगी में हू नाकाम थी वेंदो। ऐं जॾहिं हू पंहिंजी दिलि जी ॻाल्हि ॿुधंदो ऐं अक़ल खे इस्तेमालु बि कंदो त इनशा अल्लाह उनखे सिधो कामयाबी वारो रस्तो यानी सिरात मुस्तक़ीम वारो रस्तो मिली वेंदो। हिकिड़ी हदीस में आहे, सही मुस्लिम जी रिवायत आहे, नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाईंदा त अल्लाह फरमाइनि था, जो हदीस कुदसी आहे, अल्लाह फरमाए थो त तमाम जा तमाम इंसान गुमराह सिवाय उन्हनि जे जिन खे मां हिदायत ॾियां। मूंखां हिदायत घुरो त मां तव्हांखे हिदायत ॾियां, यानी हिदायत असांखे घुरणी पवंदी, उनजी कोशिश करणी पवंदी, पोइ यकीनन इनशा अल्लाह हिदायत उहा शइ आहे तव्हांखे 100% मिलणी आहे, इन खां तव्हां महरूम न थींदा। हाणे सूरे फातिहा जो मुकमल तर्जुमो शुरू करियूं था। इन में बि हिकिड़ी पहिरीं मां हदीस कुदसी बयानु करणु चाहींदुसि। अलाह ताला फरमाए थो त मूं नमाज़ खे पंहिंजे ऐं पंहिंजे बाने जे विच में अधु अधु विरहाए छॾियो आहे। उनजो अधु हिसो सिर्फ़ु मूं अलाह लाइ आहे ऐं उनजो बाक़ी ॿियो अधु हिसो सिर्फ़ु मुंहिंजे बाने जे लाइ आहे, ऐं जेको मुंहिंजे बाने घुरियो मां उनखे ॾींदुसि, इहो मुंहिंजो वाइदो आहे। इहा आहे हदीस कुदसी। हाणे सूरे फातिहा जे तर्जुमे में बि इहा सॼी हदीस इंशाअल्लाह पाण बयानु कंदासीं। अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, तमाम तारीफ़, तमाम हम्द, तमाम शुक्र अल्लाह लाइ आहे जेको सभिनी जहाननि जो रब आहे, पालणहार आहे। हम्द जी माना आहे शुक्र, तारीफ़ करण बि माना बिल्कुलु आहे, लेकिन इन जी वज़न वारी माना बि थी शुक्र करणु। जीअं पाण कुझु खाईंदा पींदा आहियूं तॾहिं बि अल्हम्दुलिल्लाह चवंदा आहियूं, इहा तारीफ़ सिर्फ़ु नथा करियूं, असां शुक्र था करियूं जेका शइ असांखे अलाह साईं अता कई। तारीफ़ में इंसान खे को फ़ाइदो हासिल न थींदो आहे, शुक्र करण में फ़ाइदो मिलंदो आहे। जेका शइ मूं खाधी उन ते मूं शुक्र कयो, मूंखे फ़ाइदो बि हासिल थियो। अलाह जा असां ते बेशुमार एहसान आहिनि, जो जेकॾहिं इंसान ॻणणु चाहे त ॻणे न सघे। एतिरा त अलाह जा असां ते एहसान आहिनि। जेतिरी अलाह जी तारीफ़ जो हक़ आहे असां एतिरी तारीफ़ करे नथा सघूं। इन करे अल्हम्दुलिल्लाह में अलाह जी तारीफ़ ऐं अलाह जो शुक्र ॿई शामिल आहे। हाणे जॾहिं बंदो चवे थो अल्हम्दुलिल्लाह त उन ते अलाह फरमाए थो त मुंहिंजे बाने मुंहिंजी हम्द कयो, मुंहिंजी तारीफ़, मुंहिंजो हम्द बयानु कयाई। अर्रहमान रहीम, बेहद महिरबान, निहायत रहम करण वारो आहे। जॾहिं बानो चवंदो आहे अर्रहमान अर्रहीम, अलाह फरमाईंदो आहे त मुंहिंजे बाने मुंहिंजी सना कई। मालिकी यौमिद्दीन, हिसाब किताब जे ॾींहं जो मालिक। यौमिद्दीन माना बदिले जे ॾींहं जो, यौमिद्दीन बदिले जो ॾींहुं, मालिक माना मालिक, बदिले जे ॾींहं जो मालिक। जॾहिं बानो चवंदो आहे मालिक यौमिद्दीन, अलाह फरमाईंदो आहे त मुंहिंजे बाने मुंहिंजी बुज़ुर्गी बयानु कई। हिन मां मालूम थियो त बदिले जे ॾींहं जो मालिक सिर्फ़ु अलाह आहे। इन आयत मां 3 ॻाल्हियुनि जो एतिराफ़ कयो पियो वञे। नंबर 1, मौत खां पोइ उथणो ज़रूर आहे। उथंदो छो? बदिले जो ॾींहुं ई आहे, कि उथंदो तॾहिं त उनखे बदिलो मिलंदो। नंबर 2, अलाह वटि हाज़िरी थींदी, मालिक आहे उहो। नंबर 3, हिसाब किताब थींदो ऐं उन हिसाब किताब वारे ॾींहं जो मालिक सिर्फ़ु अलाह हूंदो। इन मां मालूम थियो त उन ॾींहुं केर बि तव्हांजे हक़ में कुझु ॻाल्हाए न सघंदो। असां वटि इहे तमामु वॾी गुमराही फैलाई वई आहे त तव्हांजे लाइ उते सहारो थींदो केरु, तव्हांखे बचाइण वारो हूंदो केरु, तव्हां हिते जेके बि गुनाह करियो, तव्हां सिर्फ़ु मुस्लमान आहियो त तव्हां जन्नत में लाज़मी वेंदव। इहा हिकु तरह जी वॾी गुमराही आहे। इन ॻाल्हि जो ख़्यालु कजो त उन ॾींहुं तव्हांजे लाइ कंहिं बि तरह जो सहारो कोन हूंदो।
खुद कुरान में अल्लाह ताला बार बार फरमाए थो, आयतल कुर्सी जो ही हिस्सो आहे, मंज़ल लज़ी यशफउ इंदहु इल्ला बि, केरु आहे जो तव्हांजे लाइ उन ॾींहुं मुंहिंजे अॻियां सिफारिश करे, इल्ला बिइज़्निही, सिवाय उनजे जंहिंखे मां इजाज़त ॾियां। कुरान में बार बार सूरह यूनुस में आयो आहे ऐं ॿियुनि कई जॻहुनि ते आयो आहे त सिफारिश जो मामलो आहे ई कोन तव्हां सां, इहा हिकु एक्सेप्शन आहे जंहिंजे लाइ अलाह चाहींदो। बाक़ी हर जॻह ते क्लियर कट अची वियो आहे त सिफारिश कोन थींदी तव्हांजी, तव्हांजे कम ई न, तव्हांजा सिर्फ़ु एमाल, तव्हांजा सुठा एमाल आहिनि त तव्हांखे कामयाबी मिलंदी, जे नाहे त उन हिसाब सां तव्हांजो बदिलो ज़रूरु थियणो आहे। ख़ुद क़ुरान में ई अचे पियो, अलाह ताला फरमाए थो त उन ॾींहुं तव्हांजा वालिदैन, तव्हांजा भाइर, तव्हां जूं ज़ालूं, तव्हांजा ॿार तव्हां खां परे भॼंदा। हर को चाहींदो त बसि अलाह साईं मुंहिंजी छॾ छूट कर, मुंहिंजी जान बची वञे, बाक़ी जेको वणे सभु खणी वञे। सिफारिश जो मामलो हिन आयत में बि सिधो वाज़ेह आहे त आहे कोन, मालिक अलाह पाण आहे। इहे टे आयतूं जंहिंमें अलाह जी हमद, सना ऐं अलाह जी बुज़ुर्गी आहे, इहे टे आयतूं ख़ालिस अलाह लाइ आहे। हाणे अॻी आयत अचे थी इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, असीं तुंहिंजी ई इबादत करियूं था ऐं रुॻो तोखां ई मदद। इहा आयत दरमियानी आयत आहे। हिन आयत में अलाह ताला फरमाए थो, जॾहिं बानो चवे थो त इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन, त इहा मुंहिंजे ऐं मुंहिंजे बाने जे विच में आहे। मुंहिंजे बाने मूंसां इक़रार कयो, उन मूंसां मुंहिंजी बंदगीअ जो इक़रार कयो आहे। बानो चवे थो त हू सिर्फ़ मूं अलाह जी इबादत कंदो ऐं सिर्फ़ मूं अलाह खां ई मदद घुरंदो। इहो मुआहिदो अलाह ऐं बाने जे विच में, ही इक़रारनामो पियो थिए, अलाह ऐं उन जे बंदे जे विच में वाइदो पियो थिए, मुआहिदो पियो थिए त इबादत सिर्फ़ तुंहिंजी थींदी, बंदगी बि सिर्फ़ तुंहिंजी थींदी, घुरंदुसि मां जेको बि सभु तोखां ई घुरंदुसि। हिते अफ़सोस आहे, तव्हां ॾिसो माण्हुनि खे दरगाहुनि ते वेठा आहिनि, गैरुल्लाह जी खां घुरण लाइ वेठा आहिनि, जेके दुनिया में मौजूद बि कोन आहिनि। जेकॾहिं हू बुज़ुर्ग आहिनि त हदीस में चए थो त उन्हनि जी रूह जन्नत में आहे, पखियुनि में शामिल करे उनखे जन्नत में घुमायो पियो वञे। क़बर में छा आहे, उनजो जिस्म जेको ॻरी ख़तम थी चुको हूंदो, त सिर्फ़ शहीदनि जो जिस्म क़बर में बाक़ी रहे थो, बाक़ी ॿियनि जो त उहो बि ॻरी थो वञे। क़बर ते बीठा आहिनि त हिकु त दरगाह उन्हनि ठाहे छॾी, मज़ार ठाहे छॾी, क़ुरान ऐं हदीस जी रोशनी में इहा बि हराम आहे। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकु दफ़े हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हु खे मोकिलियो, इहो बि फरमायूं त अली का बि क़बर ॾिसी जेका हिकिड़ी मिक़दार हुई, हिकु माप हुई, उन अगरि थोरी मथे हुजे त उनखे ड्राहे छॾिजांइ, बसि ओतिरी छॾिजांइ, त निशानी हुजे त इहा क़बर आहे, बाक़ी पट करे छॾिजांइ। असां दरगाहूं ठाहे वेठा आहियूं, दरगाहुनि ते असांजा बिज़नेस पिया हलनि, न ख़तम थींदड़ मुनाफ़ो आहे असांजो दरगाहुनि ते। माण्हुनि में गुमराही फैली वई आहे, वजह क़ुरान खां दूरी आहे। माण्हुनि खे चयो आहे त क़ुरान खे तर्जुमे सां न पढ़िजे, छो जो तव्हां गुमराह थी वेंदा। इहो तर्जुमो कंहिंजे लाइ आहे? सिर्फ़ु आलिमनि जे लाइ। अस्तग़फिरुल्लाह। हदीस में चए थो दुआ इबादत जो मग़ज़ आहे। दुआ माना घुरण, तव्हां जंहिंखां घुरियो तव्हां हुनजी इबादत कई, तव्हां हिकिड़े गैरुल्लाह खां घुरियो तव्हां हुनजी इबादत कई। इहदिना सिरातल मुस्तक़ीम, तूं असांखे सिधो रस्तो ॾेखार। लेकिन असांखे ख़बर कोन्हे कहिड़ो रस्तो आहे, रस्तो ही बि रस्तो आहे, ही बि रस्तो आहे, तमामु घणा रस्ता आहिनि। नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, यहूदियुनि जा 72 फिरका ठहिया ऐं मुंहिंजी उम्मत जा 73 फिरका ठहंदा, हिकिड़ो जन्नती हूंदो, उन्हनि 73 मां हिकिड़ो जन्नती हूंदो। साहबा ने अर्ज़ कयो त अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो जन्नती फिरको कहिड़ो हूंदो? पाण फरमाइनि था जेको क़ुरान ऐं मुंहिंजी सुन्नत खे पकड़े। असांजे लाइ पहिरीं शर्त आहे त असां क़ुरान खे पकड़ियूं। असां इहो रस्तो भला साईं खां ई था घुरूं त तूं ॾेखार कहिड़ो रस्तो आहे सिधो, असांखे का ख़बर न आहे, तूं असांजी मदद फरमा, तूं असांखे सिधो रस्तो ॾेखार। जॾहिं बानो चवंदो आहे इहदिना सिरातल मुस्तक़ीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन, अल्लाह फरमाईंदो आहे त ही टे आयतूं मुंहिंजे बाने लाइ, पहिरियूं टे आयतूं ख़ासि मौला जे लाइ, हिकिड़ी विच में इय्याका नअबुदु व इय्याका नस्तईन वारी, असां ॿिन्ही जे विच में मुआहिदो आहे। हाणे ॿियूं टे आयतूं अचनि पियूं, 7 आयतुनि ते आहे सूरह फातिहा। बाक़ी टे आयतूं इहे ख़ालिस मुंहिंजे बाने लाइ आहे ऐं मूं पंहिंजे बाने खे ॾिनो जेको हुन घुरियो। हिन में छा पिया घुरूं असां? हिदायत पिया।
सिरात मुस्तकीम पे हलो। सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालिन। आमीन। उन्हनि माण्हुनि जो रस्तो ॾेखार जिन ते तो इनाम कयो। रस्तो बि घुरूं कहिड़ो था, उन्हनि जो जिन ते तो इनाम कयो आहे, न उन्हनि जो रस्तो जिन ते तो ग़ज़बनाक थिए, ऐं न उन्हनि जी राह जेकी गुमराह थिया। गैरिल मग़ज़ूब अलैहिम, मग़ज़ूब अलैहिम इहे आहिनि यहूदी। यहूदियुनि ते अलाह ताला वॾियूं नेमतूं कयूं। क़ुरान में सूरह बक़रा में अलाह फरमाए थो त मूं तव्हांखे जहाननि ते फज़ीलत ॾिनी, छो जो हिननि वटि बेशुमार नबी आया, टई किताब हिननि वटि, ज़बूर, तौरात, इंजील बि हिननि वटि आयो। हज़रत मूसा खां वठी हज़रत ईसा अलैहिस्सलाम ताईं कमो पेश हिननि वटि सवें नबी आया। को बि अहिड़ो वक़्तु न हो जो यहूदियुनि वटि नबी मौजूद न हुजे। हमेशह नबी उन्हनि जे दरमियान मौजूद रहियो। उन्हनि बदबख्तनि हमेशह कंहिं न कंहिं ॻाल्हि में शरारत, हसद, बुग़्ज़ कयो ई कयो। हू एतिरे क़दर बदबख्त हुया जो उन्हनि नबियुनि खे नाहक क़त्ल बि कयो, इनकार बि कंदा रहिया। क़ुरान फरमाए थो त इन्हनि यहूदियुनि मुंहिंजे आख़िरी नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे सुञाणे वरितो। कीअं सुञातो? ईअं सुञातो जीअं पंहिंजनि पुटनि खे सुञाणबो आहे, पर पोइ बि हुननि इनकार कयो। हुननि त हिदायत वाज़िह थी, हुननि हिदायत जो इनकार कयो। मग़ज़ूब अलैहिम उहे ई आहिनि जिन ते हिदायत चिटी थी वई, पर हुननि कंहिं वजह सां तकबर जे करे, ज़िद जे करे इनकार करे छॾियो। इन्हनि जो मिसाल यहूदी थियो। ऐं वलद ज़ालिन, हाणे ज़ालिन इहे आहिनि ईसाई, नसारा। ज़ालिन हुननि खे चइबो आहे जिन हिदायत क़बूल त कई पर उन्हनि गुलू कयो। उन्हनि हज़रत ईसा खे क़बूल कयो, हज़रत ईसा खे हुननि मञियो त वाकई अलाह जो रसूल आहे, बानो आहे, पर हुननि गुलू में उनखे उहो दर्जो ॾेई छॾियो जेको उन दर्जो कोन हो। हुननि माज़अल्लाह हज़रत ईसा अलैहिस्सलाम खे अलाह जो पुट जो रुतबो ॾिनो। गुलू यानी हद खां वधी वञणु। अफ़सोस सां असां वटि बि गुलू कयो वियो आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, मुंहिंजो रुतबो ईअं न वधाइजो जीअं ईसाइन हज़रत ईसा जो वधायो। असां वटि बि तबिको आहे जेको नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे उहो रुतबो ॾेई वेठा आहिनि जंहिंखां पाण मना फरमाए। माज़अल्लाह सुम माज़अल्लाह तमामु बिदअतूं हुननि कयूं आहिनि। यकीनन बिदअतूं थींदियूं मोहबत में, हू नफ़रत में न आहिनि। हू नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां बेहद मोहबत कनि था। उन मोहबत में हू बिदअतुनि ते बिदअतूं कंदा पिया वञनि जेके नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मना फरमायूं आहिनि। सदक़ल्लाहु अज़ीम।